जी हिन टाइम असीं मौजूद आहियूं तालका प्रेस क्लब वड़े ते जिते खमड़ा थाणे जा रवासी हिन टाइम मौजूद आहिनि। अचो था उन्हनि खां तफ़सील मालूम कयूं उन्हनि जो छा चवणु आहे। असां खमड़ा थाणे जा रहवासी हुसीं। असां सां वॾी ज़्यादती आहे असांजी बाला अफ़सरनि खे इहा आगाह आहे ख़ुदा करणु असांजी मदद करे मुंहिंजो भाउ नाज़िर गिरफ़्तार करे या पुलिस खमड़ा जेको आहे वॾेरनि जे चवण ते उहो असांखे वापसि कयो वञे ख़ुदा करणु। साईं छाजे लाइ की उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे? वॾेरनि जे चवण ते जेको आहे पुलिस मुंहिंजी वॾेरनि जी मदद कई कंदी आहे। असांखे जेको आहे वॾेरनि सां मुखालफ़त असां मुंहिंजी ग़ुलामी न ॾींदा हुनजे करे जेको आहे असांजी माना ग़रीब मिसकिन माण्हू असांजी जेको आहे मुखालफ़त कंदा आहिनि। वॾेरनि जे चवण ते पुलिस जेका आहे उनजे चवण ते असांजे हमरा घरों गिरफ़्तार करे और मांखे नैन ॾिनो नैन ॾेखारियो। मां इहो क़ुरान पाक पंहिंजो सीने में खणी इहो आई आहियां त मूंखे अफ़सर जेके आहिनि मदद करे मूंखे पंहिंजो पुटु मिलियो वञे। मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे अलाह जे नाले ते क़ुरान पाक खणी आई आहियां। जी ॻोठाणे जा व्यूज़ ॿुधा उन जो चवणु इहो आहे त असांजे नौजवान खे नाजाइज़ खमड़ा पुलिस खमे गुम करे छॾियो आहे। असांजो मुतालबो इहो आहे त असांखे नौजवान वापसि कयो वञे। कैमरामैन नूर हसन थईम सां गॾु अलीगुल शेख, सिंधी शूज़ न्यूज़ उबाड़ो।